करामती गॾ ऐं मको मदीनो। एक शख्स शहर में गॾ विकिणण लाइ वाका ॾेई रहियो हो। गॾ वेकू आहे, रुगो 500 रुपयनि में गॾ वठो। उन शख्स जे हुकम ते उन ॾांहुं कंहिं बि ध्यानु न पिए ॾिनो, छो त गॾ निहायत कमज़ोर ऐं थकल पिए लॻो। उन ई वक़्तु इतफ़ाक़ सां बादशाह बि पंहिंजे शहज़ादे ऐं वज़ीर सां गॾु उतां अची लंघियो। बादशाह जी नज़र उन गॾ ते पई ऐं संदसि नज़र गॾ विकिणण वारे ते पई त हुन संदसि वेझो अची खांसि गॾ जो मुल्ह पुछियो। गॾ जे मालिक बादशाह जी दिलचस्पी ॾिसी खेसि गॾ जो मुल्ह 50,000 रुपया ॿुधायो। साथियो, उन ई ते बादशाह खांसि पुछा कई त हिन में कहिड़ी ख़ासियत आहे जो एॾी वॾी क़ीमत पियो घुरीं। गॾ जे मालिक जवाबु ॾिनो त हुज़ूर, जेको हिन ते सवार थिए थो तंहिंखे मको ऐं मदीनो ॾिसण में ईंदो आहे। उन ई ॻाल्हि ते बादशाह चयसि त जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि सच थी त आउं तोखे 50,000 जी जाइ ते 1,00,000 रुपया ॾींदुसि। पोइ वज़ीर खे बादशाह हुकुम कयो त गॾ ते सवार थी ऐं ॿुधाए त छा तोखे ॾिसण में अचे थो त मको मदीनो हिन गॾ ते सवार थी ॾिसी सघीं थो। वज़ीर गॾ ते सवार थियण लाइ अञा मस गॾ जे वेझो ई थियो त गॾ जे मालिक बादशाह खे चयो त हुज़ूर, मको ऐं मदीनो पाक कंहिं रुश्वतखोर ऐं बेईमान खे ॾिसण में न ईंदो। उन ई ते वज़ीर कावड़ मां चयसि त छा असां तोखे के रुश्वतखोर ऐं बेईमान पिया ॾिसण में अचूं। पोइ हू गॾ ते सवार थियो, पर वज़ीर खे ॾिसण में कुझु बि न आयो। उन ई ते वज़ीर सोचणु लॻो त जेकॾहिं आउं सच ॿुधाईंदसि त मुंहिंजी बदनामी थींदी, सो चालाकी सां रड़ करे चवणु लॻो, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, छा त नज़ारो आहे। इहो ॿुधी बादशाह अचरज में पइजी वियो ऐं अहिड़ो नज़ारो ॾिसण लाइ वज़ीर खे हेठि लही पाण गॾ ते सवार थियो त हुनखे बि कुझु बि ॾिसण में न आयो, पर पंहिंजी शान व शौक़त जो भरम रखण लाइ अखियुनि मां ॻोढ़ा वहाए चवणु लॻो, वाह साईं वाह, वाक़ई गॾ त ॾाढो करामती आहे, पर वज़ीर में मुंहुं जहिड़ो दी कोन्हे जो सॼो नज़ारो करे सघे। मूंखे त मके मदीने सां गॾोगॾु बिश्त बि ॾिसण में पई अचे। उहो ॿुधी उते बीठल अबोज अवाम बग़ैर कुझु सोचण सम्झण ऐं परखण जे वाह वाह करण लॻी। किन गॾ ते हथ फेरण खे पंहिंजो शान सम्झो त किन बादशाह खे दाद हासिल करण लाइ उनखे चुमण जी कोशिश कई। साथियो, हिन किसे हिन कहाणी जो मक़सदु आहे त हिन महिल असांजे समाज में किथे कई अहिड़ा मकार मौजूदु आहिनि, किथे किथे असांखे मकार नज़र अचनि था जेकी पंहिंजी चालाकी सां ॿियनि जे अखियुनि में धूड़ पिया विझनि, पर तॾहिं बि माण्हू पंहिंजो मुफ़ाद हासिल करण लाइ पंहिंजूं अखियूं, कन ऐं वात बंदि करे संदन पोयां डोड़ में लॻल आहिनि। उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। हीउ किसो तव्हांखे कीअं लॻो कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कंदा। अल्लाह हाफ़िज़।